ही कोन थी हले तव्हां। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? हा, असांजो सफ़र आहे अॼु जो, वञूं पिया बुढ़ापुर। दोस्त अली थईं बि गॾु आहे ऐं नवाज़ अली थईं बि गॾु आहे। हींअर असां बाऊदेरे पहुचण वारा आहियूं। थोरो मज़े मज़े हलिया। तव्हांखे ॾेखारींदा हलूं सिंध जा वाहण, सिंध जूं वस्तियूं। ॾिसो यकीन ॼाणियो त सिंध सां जेकॾहिं जंहिं माण्हू खे इश्क आहे न, उहो हक़ीक़ी इश्क हूंदो। मूंखे त हाफ़िज़ निज़ामानी जा इहे शेर ॾाढो असरु कंदा। दादा मके मदीने जो को मट कोन्हे, पर सिंध असांजी बि घटि कोन्हे। तव्हां स्विट्ज़रलैंड घुमो, किथे वञी घुमो, पर अहिड़ियूं सावक, अहिड़ी मोहबत ही किथे न हूंदी। सिंध जूं रीतूं, सिंध जूं रस्मूं ॾाढियूं अजीब ऐं ग़रीब अथव। मूंसां कंहिं दोस्त ॻाल्हि कई त कोटॾेजी जे इलाइक़े में को अंग्रेज़ सयाह आयो जेको सॼी सिंध दुनिया घुमंदो आयो। जेॾी महिल हिते रहियो त हिनखे जेको आहे सो मानी ॾिठी, सभु कुझु खारायूं पीआरियूं। सुबुह जो उथियो, चई त चार्जिस। हुन चयो छाजी चार्जिस? चई जो राति तव्हां मुंहिंजी ख़िदमत कया। चई बाबा असीं सिंधी आहियूं ऐं असीं महिमाननि खां पैसा कोन वठंदा आहियूं, पाण उन्हनि खे तोहफ़ा ताइफ़ ॾींदा आहियूं। हुन सोचियो त वञ बणा दुनिया में अहिड़ी बि का क़ौम आहे जेका पंहिंजी ख़िदमतुनि जो एवज़ो नथी वठे, पर ॿीणूं रेस्पेक्ट तौरु उनखे के तोहफ़ा ऐं ताइफ़ ॾिए थी। हू ॾाढो ख़ुशि थियो ऐं हुन सिंध में ई रहण जो फ़ैसिलो कयो। हींअर कोटॾेजी जे इलाइक़े में उहो स्कूल हलाए पियो। इंग्लैंड जो आहे, स्कॉटलैंड जो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में का मोकल वठी वेंदो आहे। वीज़ाउनि जा मसइला थिया, ॿिया थिया, टिया थिया। अदा इस्माइल तोहिदी साहब खे अस्सलाम वालेकुम। साईं ख़ुशि आहियो? ख़ैर, तबियतूं सही आहिनि? ॿिया काफ़ी दोस्त ॾिसनि पिया। सो असीं वञूं पिया। अॼु असांजो मूंखे जंहिं निपायो, जंहिं मूंखे पढ़ायो, ऐं अहसानमंद आहियां उन माउ ऐं उन पीउ जो। हिकिड़े माउ पीउ आहे जिन जा बर्तन मां जिन जो नसब आहे। ॿिया माउ पीउ मुंहिंजा हुया जिन मूंखे निपायो। ज़ात जा शोरा बुढ़ापुर में उन्हनि जो औलाद रहे थो, हींअर सुठी पोज़ीशन ते आहिनि। सो उन्हनि दावत ॾिनी त चओ बाबा अॼु असां खां चकर हणी वञो। अली थई मूंखे चयोसीं ऐं भाऊ अली बि असां सां गॾु आहे ऐं असांजे सफ़र जो साथी। हिकिड़ो असांखे गुम थी वियो हलियो, करीमदाद बुगियो कंहिं मसरूफ़ियत सबबु, न त उहो मुंहिंजे सफ़र जो साथी हूंदो आहे। सो वञूं पिया त सिंध जी ॻाल्हि पिए कईसीं त सिंध इंतिहाई ख़ुशहाल आहे ऐं ख़ासि तौर ते हीउ जेको विचोले जो खितो आहे, जंहिंखे असीं विचोलो चऊं। मिसाल तौर हाला, टंडो आदम, सांगड़, टंडो लियार, टंडो जाम, मीरपुर। इन इलाइक़े जा माण्हू ॿाहिरीं दुनिया में बि घटि आहिनि। इन इलाइक़े जो दुनिया जेको आहे हिते बि तमामु जेको ख़ुशहाल माण्हू आहिनि। इवन कराची में बि तव्हांखे इन इलाइक़े जा माण्हू घटि मिलंदा। हुनजो रीज़न इहो आहे त इहो इलाइक़ो एतिरो ख़ुशहाल आहे, हिते मज़दूरियूं एतिरियूं जाम आहिनि जो हर माण्हू खे रोज़ी रोटी घर में मुयसरु आहे। सो सिंध ॾाढी ख़ुशहाल आहे। जेकॾहिं यकीन माण्हू हिते के असांखे ओन करण वारा माण्हू हुजनि, के असांजा थिंक टैंक्स जेके पॉलिसियूं ठाहिण ऐं उन ते इम्प्लीमेंट करण वारा हुजनि, त ख़ुदा जो क़सम एतिरा आइडियाज़ आहिनि। असीं एतिरा ख़ुशहाल थी वञूं जो यूरोप जा माण्हू बि असां वटि अची जेको आहे हिते कमाइनि। यूरोप वञण जी ज़रूरत ई न पवे, एतिरा असीं ख़ुशहाल आहियूं। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त हिते जेके आहिनि से उहे माण्हू जेके हुकुमरान आहिनि ऐं जेके असांजा वॾा आहिनि उहे असांजा ख़ैर खा कोन्हनि, पंहिंजे पेटनि जा ख़ैर खा आहिनि। उन्हनि पंहिंजूं तिजोड़ियूं त भरियूं
उन्हनि पंहिंजा बब त भरिया पंहिंजे हिननि में इज़ाफ़ो त कयूं मगर ग़रीब जी झुगी उते जो उते रही कंहिंखे बि सपोर्ट न कयूं त अॻिते निकिरनि। त साईं गुलाम अब्बास सूमरो साहिबु महिरबानी तव्हांजी असांखे ॾिसे पियो त ॻाल्हियूं वञूं पियो त सिंध ॾाढी ख़ुशहाल आहे। असां सिंधियुनि खे वधि खां वधि हींअर कारोबारनि में अॻिते अचणु खपे। मुंहिंजो वॾो पुटु सॉफ्टवेयर इंजीनियर आहे उबैद ताईं, उन खां नंढो ऐं हमेशह औलाद सां जेको आहे न उहो अमा दोस्ती वारो रवैयो रखो। उन्हनि जे छा चवंदा आहिनि त उन्हनि जे ख़्वाहिशुनि जे मुताबिक़ उनखे तइलीम ॾियारियो, ज़बरदस्ती न करियो। उनजी क्रिएटिविटी जेका आहे उहा मरी वेंदी ऐं उनजी क्रिएटिविटी उन्हनि जी जेका तख़लीक़ी सलाहियत आहे उनखे मारियो न, उनखे उजागर करियो। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हूंदो, उनजो वालिद साहिबु हूंदो, पोइ उहो चवंदो बाबा ॿारु जेको 5 सालनि जो आहे 5-7 सालनि ताईं ॿार खे बादशाह करे रखो, 7 सालनि खां पोइ 10 सालनि ताईं ॿार खे नौकर करे रखो। सेखारण जी उमिरि इहा हूंदी आहे। उन खां पोइ जेको ॿार खे आहे तव्हां जेको आहे न दोस्त करे छॾियो, पोइ हुनखे का पनिशमेंट न ॾियो। जेका तव्हांखे पनिशमेंट ॾियणी आहे, ॾंडो खणणो आहे, दड़को ॾियणो आहे, 7 खां 10 सालनि जी ॼमार में ताईं हुननि खे ॾियो, 10 सालनि खां पोइ न ॾियो। सो ॾाढियूं कम जूं ॻाल्हियूं उहे दोस्त जेके आहिनि ईअं कंदा हुआ। त मूं बि पंहिंजे औलाद खे ईअं करियो। वॾे खां पुछियो पहिरियां मदरसे में करे मूंखे लॻे न पढ़ी सघियो, मूंखे चयो बाबा नथो पढ़ी सघां। पुछो नथो पढ़ी सघीं, जॾहिं बाबा हिन फील्ड में हलियो वियो कंप्यूटर फील्ड में, बाबा जिते वञो उते नालो कमायो ऐं उते जेको आहे सो पंहिंजो जेको तव्हां वधि खां वधि महिनत करियो, पंहिंजी सुञाणप पाण पैदा करियो। उन खां नंढे ॿिए नंबर पुट मूंखे चयो बाबा आउं आलिम थींदुसि, मदरसे में छॾे ॾिनो त मां मौक़ूफ़ ले या मथे साल दौरे हदीस थींदुसि। 4 नंबर पुट जेको नंढो आहे उहो पढ़ियो पियो इंटर में आहे। मूंखे चयो बाबा पाण खां कुझु कोन थो थिए ऐं आउं वापारु कंदुमि। वाह ठीकु आहे, शुरू कराए छॾियो त मां हींअर कंहिं दोस्त सां गॾु बाबा हीअ शयूं ॾिसो, सिखो, केले जो वापारु ॾिसो, हीउ ॾिसो। ॿारनि खे का बि जेका आहे न उहा सख़्ती न करियो ऐं ॿारनि खे पंहिंजी तख़लीक़ी सलाहियतूं उजागर करियो, सुधरी वेंदी इंशाअल्लाह। ऐं माहौल जोड़ियो, मोहबतूं जोड़ियो। समाज जूं जेके उणायूं आहिनि, समाज जूं जेके ख़राबु ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे ख़तमु करण लाइ कोशिशि करियो। ख़ासि तौर ते हींअर जेके गुटके जा या इन जा जेके निकिता आहिनि, कोशिशि इहा करियो त नंढनि ॿारनि खे खाइण न ॾियो, उन्हनि ते कंट्रोल रखो, उन्हनि ते नज़र रखो। हिकिड़ी ॻाल्हि वालदेन मुंहिंजी यादि रखनि त ॿारनि ते इहा नज़र रखो त ॿार तव्हांजा छा था कनि, लापरवाह न थियो ॿारनि खां। ॿारनि जी जेका निगहदाश्त कयो, इनशा अल्लाह ताला अहिड़ो मुआशिरो जुड़ंदो, अहिड़ो मुआशिरो जुड़ंदो जेको मिसाली हूंदो। ऐं अॼु एतिरो काफ़ी। को दोस्त जेकॾहिं को तिब जे मुतलिक़ सुवाल करे त इनशा अल्लाह ताला उनखे जेको आहे जवाबु ॾींदासीं। ऐं सभिनी दोस्तनि जी महिरबानियूं जेके ॾिसनि पिया। अस्सलामु अलैकुम।